देते हो पान पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और इल्ले आए कुल्हते सजो लड्डो पा देते जागदा रहो कुल्हते सजो लड्डो पा देते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए तो जार थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मान माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी पहिरें नंबर जा हुजणा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठा तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते स्वागत जिंदाबाद कोट सजो आ कके असां अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर जाए मिले प्यारे छॾियांस कोट सजो आ कके असां शक न कर कर पक्का सामा हूंद में आयूं ओए शुक्र में कर मिला था थक्का सामा मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागण सदको तो के कुरपत अड़े लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के बरी वेसर जो दौरो तो पे दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तुम्हें दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते छोरी माने मरई मुखे अमानत ओ छोकरी खुदा जी का सड़ाई थी असां इन बारे में सोचूं था त जेको तूं असां लाइ आज़ार कयो असां जान कीअं छॾायूं मुंहुं जान छॾाइण जी सलाह था कयो मुखे ज़हर ॾेई त न मारी दऊ ओके मारण सां असांजो अजाब नुक़सान थींदो फ़ाइदो कोन थींदो पहलवान छो अचे अखियूं पूरियूं अथई महीने गुज़रण में केड़ी देर थी लगे अख छिंब में त महीनो गुज़री तो वने जॾहिं हिन वक़्तु तोटे पैसा न आहिनि पोइ महीने में किथां तोटे पैसा अची वेंदा महीने खां पोइ हिनखे कारून जो खज़ानो हथ अचण वारो आहे न ईअं न अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ये तो खबर गुलू अदी जी तबियत की है हाणे तबियत सही अथसि पर मामा तोखे एॾो यादि थी करे एॾो यादि ख़बर अथई छा थी चए मुंहिंजो भाउ सावण न पर मखण अथई मखण अरे को हया कर को शर्म कर अदी एर मुखे मखण चवंदी अरे बुढ़ी नथो मरी तहां जे घर पैर बि कोन पाईंदुसि वाह रे मामा वाह भाइर त भेनरुनि मथां सिर कुर्बान करे छॾींदा आहिनि तूं कहिड़ो भाउ जो भेण जो मुंहुं ॾिसण बि नथो चाहीं उहे भेणूं बि भेणूं हूंदियूं आहिनि जेके भाइर भेणुनि जे मथां कुर्बान थींदा आहिनि ही भेण ही जल्लाद आहे जल्लाद मामा तूं अम्मा खे जल्लाद थो चईं छा मूं कुझु ग़लति चयो बस तो सही चयो हाणे इन ॻाल्हि खे छॾ मामा इहो मां तोड़े पंधु पियो आहे चङो थो जो हिते मिली वे भाउ पंधु भली पव हिकु न हज़ार कम चओ पर पैसनि जी ॻाल्हि न कजां ओ मामा असुल में अम्मा जी तबियत ॾाढी ख़राब आहे इतबार कंदे बस अल्लाह को बचाएसि डॉक्टर ॾे खणी वेंदासीं भाउ अरे मोतबर
तो पे चयो त अदी बिल्कुलु सही आ। न न इएं बिल्कुलु सही आहे। न को बुखार अथसि न को खंघि। जेको वेसर जो मर्द आहे न सफ़ा अम्मा खे असुल विकोड़े वियो आहे। सफ़ा कंहिंखे बि सुञाणे ई कोन थी। इन जे करे मामा चवां थो को सुठे डॉक्टर खे ॾसां। बसि कर का महिरबानी। गुलू मता भुल में बि अदी जो इलाज करायो अथई। इहा सभु कुझु विसरी पई त तव्हांजी बि जान छुटी पई आहे। जेकॾहिं सभु कुझु यादि अची वियुसि न त पोइ हरू भरू पई सभु कंहिंखे थुक लानत कंदी। ओ मामा तूं पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही। पर अम्मा खे मिलिया 5 लख। अरे उहा ख़बर नथी पए त काथे लिकाए रखिया अथसि। अरे जीअं ई 5 लख मिली विया न मामा पहिरियां जेके तुंहिंजा 5000 मिलियल आहिनि उहे बि तोखे ॾेई छॾींदुसि। ऐं हाणे जेके ॾी थो 5000 कंहिं चयो तोखे 5000 ॾियां थो? भेण ठही तूं उन जे इलाज लाइ 5000 बि कोन ॾींदे। गुलू 5000 कोन आहिनि। बाक़ी ही 2000 अथई। 2000 मां बि कमु हली वेंदो मामा। सही आहे सही आहे बसि। 2000 ॾिना मई अॻियां 5000 कुल थिया 7000 पर वठंदो सही 10000। हा हा मामा तूं मूंखां व्याज वठंदे। तो वरी कहिड़ी मूंसां चङाई कई आहे। पूरा 10000 वठंदो साईं। अॻो में कहिड़ा मामे खे 5000 ॾिना जो वरी हे वठी वेंदो मोत। छा पियो सोची गुलू? कुझु कोन थो सोचां। ठीकु आहे मामा बसि तोखे 10000 पूरा मिलंदा। हिन महिल असांजी मजबूरी आहे। अम्मा जो इलाज त कराइणो आहे न भाउ। कारपत तव्हांजी का चङी कोन्हे पर वरी बि छा कयां भेण जो घर आहे। बसि रुगो तूं एतिरी दुआ कर त अम्मा होश में अचे। तोखे 10000 पूरा मिली पवंदा। यादि कजांइ पूरा 10000 वठंदो साईं न त घटि कोन कंदो साईं। या त हे ॾिस हे ॾिस। मां खाईंदो न आहियां मां भलो आहियां बाबा। तूं त मामो ई पेर ते हथ। ठीकु आहे कारपत माणे जी चङी कोन्हे पर ठीकु आहे। त मां हाणे सही करे वियो आहे। अम्मा जो थोरो मसलो हो मूंखे ख़बर पई पर मां हाणे सही करे वियो आहे। ठीकु आहे न मामा? 390 यारो लो पुराणे यारो लो पुराणे यारो। अम्मा माणे मरई मां तुंहिंजी मां न आहियां। अम्मा यादि कर थोरो यादि कर मुंहिंजी मिठड़ी अम्मा। तूं ई मुंहिंजी अम्मा आई। मां तुंहिंजी अम्मा आहियां? हा पोइ मुंहिंजी अम्मा काथे आहे? तुंहिंजी अम्मा त मरी वई। मरी? ओ मुंहिंजी मिठड़ी जी दिलि मरड़ी आहे। ओ मुंहिंजी मारुड़ मिठड़ी मरड़ी आहे। मूंखे खीर पी। आस्ते अम्मा आस्ते रोई माण्हू न खिलाए। छोरी मुंहिंजी अमड़ मरी वई आहे। तूं चई थी त मां न रोआं त मूंखे राज भाग छा चवंदो त मां ततल हुई। घणा साल अॻु में अम्मा तुंहिंजी गुज़ारे वई हुई। भली घणा साल अॻु मरी वई पर अमड़ हुई न। पोइ मां पंहिंजे अमड़ जे लाइ न रोआं छा? जी जला बड़े बागे रोहड़ भी कोन दासन हो जो बड़ मुके परचाए जी जलड़िया। ओ अमड़े तू पहिरियों पंहिंजी अम्मा लाइ रुनी हुई आ। रुनी अस? इहा तोखे कीअं ख़बर पई? मूंखे चङी तरह यादि आ त तू 6-7 सालनि जी मस हुई जो तुंहिंजी अम्मा गुज़ारे वई। पोइ तूं ॾाढो रोए पई। मां तोखे दिलासा ॾेई 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 परचायो। इहा ॻाल्हि पकी आ। रख अखि ते हथ रख नूर ते हथ। तो परचायो हो मूंखे? हा अम्मा मूंखे चङी तरह यादि आ। मूं ई तोखे परचायो हुयो। तूं चाहीं थी पई त पोइ एतबार कयां थी। अम्मा हाणे त तोखे यादि अची वियो हूंदो त मां तुंहिंजी पलड़ धीअ आहियां। थोरो दिमाग़ ते ज़ोर ॾे त सही। यादि कयां थी यादि कयां थी यादि कयां थी। पर तूं चए थी त पोइ सही आहे पर मूंखे यादि नथो अचे। अम्मा अञा हिकु तुंहिंजो पुटु बि आहे। छोरी तूं मञे थी मुंहिंजी औलाद वधाईंदी। तोखे ख़बर आहे औलाद पालणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। इन करे त मां शादी नथी कयां पई। खणी जो खणी सोच कर। मां तोखे वठी झोल झले पालियां बि धीउ करे पर तूं हाणे चईं थी तोखे हिकिड़ो ॿियो पुटु बि आहे। वरी सुभाणे चवंदी आहे 3 पुट बि अथई वरी 2-3 धीअर बि अथई। न न मां इहे धड़ न पालींदसि
मां अञा शादी न कई आहे। न मां न बसि हिक मां तुंहिंजी धीउ आहियां ॿियो तुंहिंजो पुटु गुल्लू आहे। बस ठीकु आहे एसी ताईं ख़ैर आहे। बाक़ी इन्हे खां वधीक मुंहिंजी औलाद न वधाइजांइ न त घर मां तड़े कढंदीसां। हाणे ॾिसो मां जो जंहिंसां शादी कंदसि उहो छा चवंदो त हिन छोकिरीअ खे एतिरी उमिरि में हेॾा ॿार आहिनि पोइ कंदो मूंसां शादी? धूड़ खन न कंदो। तव्हां मुंहिंजी ज़िंदगीअ खे बर्बाद कंदो। अबा अबा तो चयो असां तुंहिंजी इज़त कईसीं असां साम्हूं ॾिनोसीं हाणे महिरबानी करे 4 लख ॾे त मां न्याणी जी दाद वठी अचां। अरे तू तो 4 लख तो चए न। अरे मूं वटि त 3-4 रुपया बि कोन्हनि के। चाचा पोइ ईअं कर भला सोन जे देगड़े मां सोन जो ज़रो असांखे ॾे ऐं थोरो सोन जो ज़रो अरबाब वारनि खे ॾे त जीअं उहो विकिणी शहज़ादी ऐं रहीम जी शादी सुहिणे नमूने सां करायूं। अम्मा इन सोन जे देगड़े मां तव्हांखे तिर जेतिरी ज़री बि कोन मिलंदी जेसीं ताईं तव्हां रहीम ऐं शहज़ादीअ जी शादी नथा करायो पिया। अबा शादी खां बाद जॾहिं तव्हां सॼो सोन जो दगड़ो असांजे हवाले कंदव न त हाणे हिकु ज़रो बि नथा ॾेई सघो। पुट मूंखे ख़बर आहे सोन जे देगड़े जो जॾहिं मुंहुं खुलियो न त ज़रो ज़रो थी वेंदो ऐं उन मां पोइ हिकिड़ो ज़रो बि कोन बचंदो। पोइ तूं ई ॿुधाए न चाचा त हिन वक़्तु असां शहज़ादीअ जे लाइ ॾाज किथां वठी अचूं? मां यानी ॻाल्हि त ॿुध शहज़ादीअ जो माउ पीउ तव्हां आहियो न तव्हां में एतिरो लक्षण बि कोन्हे त न्याणीअ जे ॾाज लाइ ज़रो ज़रो टारींदा वञो हा त तव्हांखे ही ॾींहं बि ॾिसणा न पवंदा। अबा हे ॾींहं बि असांखे तो ॾेखारिया आहिनि। असांखे अञा शहज़ादी जी शादी जी तकड़ कोन हुई पर तो कढ पोइ बाहि ॿारे छॾी। हाणे जेसीं ताईं 3-4 लख तूं न ॾींदे न तेसीं ताईं असां बि शादी जी इजाज़त कोन ॾींदासीं। हाणे बाबा भली इजाज़त न ॾियो न्याणीअ जो माउ पीउ तव्हां आहियो मूं ते फर्ज़ कोन्हे न ई का मूंखे तकड़ा। अरे कर्ज़ाई तव्हांजे दर ते ईंदा पातर तव्हां खाईंदो मूंखे छा आहे? ॾिस शेरल ॾिस पोड़े खे केॾी त आकड़ आहे। दिलि त चए थी त पोड़े जे ॻीचीअ में रसो विझी वण में टंगियासि। हाणे ॾाज किथां आणींदासीं काॾों आणियूं पैसा? मूं ॿुधो आहे त माई सुहागण खे 5 लख मिलिया आहिनि। मां त चवां थी कुझु पैसा वञी उनखां उधारा वठी अचो। हुजे हा मर्द त मां उनखे वञी ॾिसां ही माई आहे हिनखे तूं वञी बेड़ मिंट कर मनाला साईं हुनजी दिलि में को राम ॾे त असांखे कुझु ॾेई विझे। दिलि त कोन थी चई पर शाम वेंदीमांसि ॾिसंदीमांसि वञी छा थी चवे। 2 विड़ाए 3 विड़ाए 4 विड़ाए 5 विड़ाए पर सुभाणे के सिज में मूं वटि फ़ैसिलो अचणु घुरिजे। जे न आयो त वीचारा कन खोले ॿुध ऊंधो टंगियल हूंदो। बेफ़िक्र रहो बोतार सुभाणे फ़ैसिलो ईंदो हर हाल में ईंदो तव्हां वटि फ़ैसिलो ईंदो। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते ॾिठई रहीम ॾाढा पंहिंजो कमाल करे ॾेखारियो। असांजी शादी खां पोइ जेका हालत अम्मा बाबा चाचा चाची ॾाॾा सां कंदा न उहो बि राज ॾिसंदो। पर रहीम ईअं बि त थी सघे थो न त ॾाॾा वटि सच्चीअ में सोन जो देगड़ो लिकियल हुजे। जेकॾहिं हुजे हा न त लिकाए कोन रखिया बाबा ऐं चाचा जे हवाले करे छॾिया। इन जो इहो मक़सदु थियो त ॾाॾा चाचा चाची बाबा अम्मा खे बेवकूफ़ पियो बणाईंदो अचे यको। न शहज़ादी ॾाॾा कंहिंखे बि बेवकूफ़ कोन थो बणाए पर कोशिश थो करे त असांजो ख़ानदान हिकु थी वञे। इन कोशिश में ॾाॾा ज़रूर कामयाब थींदो। रहीम थोरो सोच जेकॾहिं असांजी शादी खां पोइ चाची ऐं अम्मा खे इहा मिल्कियत न मिली त इहो जेको थोरो रहियो कयो कुर्बो आहे इहो बि ख़तम थी वेंदो। न शहज़ादी तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी खां पोइ अम्मा बि मजबूर थी पवंदी ऐं चाची बि। इन करे जिथां ॾाॾा कमु छॾींदो उतां असांखे कोशिश करणी पवंदी जीअं असांजो ख़ानदान वरी अलॻि न थिए। ठीकु आहे रहीम जीअं तूं चाहींदे न उहे ई थींदो ऐं मां तुंहिंजो पूरो पूरो साथ ॾींदसि। शहज़ादी दुआ कर त पंहिंजी बि शादी थिए ऐं रुखनो पैदा न थिए पोइ पाण गॾिजी ॾाॾा जो साथ ॾींदासीं। हा शाबाश पुट शाबाश कोई महिनत करी थो त वणी थो पुट। बाबा हिकिड़ो बाचको भरे रखियो तुम
ॿियो बि भरियां थो पियो। पुट बचल इन पाचके में जेको किन किचिरो पियो उहो साफ़ थियो? बाबा बाचके में पहिरियां कहिड़ो गुलाब जा गुल पियल आहिनि, इहो बि कचिरो हिन में थो विझां। अच्छो अथई मुंहुं, छोरा तूं कॾहिं सुधरंदे कोन। कावड़ छो थो करी, चई थो त छॾियांसि थो भला। छॾेसि छोरा छॾेसि, जेको रहियल सामान आहे पाचके में मुंहुं ॿधी पोइ रखीसि। भला शहर कॾहिं खणाए वेंदे? 2-3 बोरियूं थोरी खणी वेंदुसि, 25-26 बोरियूं थीनि, घटि में घटि रक्षे जो किरायो त निकिरे। ठीकु आहे बाबा। शाबाश पुट शाबाश, इहो कबाड़ इन पाचके में विझ ऐं हीअ बोरी बि लाहे हिन सां गॾु रख। माण्हू पंहिंजे घर मां किन कढी उछलंदा आहिनि, हे वरी ॿाहिरां खणी ईंदो आहे। कुझु चओ त चए बाबा तूं त सुधरियल ई न आहे, हीअ असांजी रोज़ी आहे। अम्मा हाणे त भला तोखे पक थी वई न त मां तुंहिंजो पुटु ऐं हीअ तुंहिंजी धीउ आहे। पक त नाहे, पर जे तव्हां चओ था त पोइ बि का मज़ा। अम्मा जॾहिं मञे थी त थोरो ज़हन ते ज़ोर ॾे त तूं 5 लख किथे लिकाए रखिया आहिनि? 5 लख? कहिड़ा 5 लख छोरी? अम्मा तोखे 5 लख मिलिया हुआ न। 5 लख मूंखे मिलिया आहिनि? हा हा हा, उहे तो चोराया आहिनि। अम्मा मूं चोराया न आहिनि, पर तो लिकाए रखिया आहिनि, हाणे असांखे मिलनि ई नथा। ॾाढो भलो थियो, शुक्र थियो जो नथा मिलनि, न त तूं खपाए छॾे हा न। अम्मा उहे खपाईंदासीं कोन, पर तूं थोरो दिमाग़ ते ज़ोर ॾे त उहे 5 लख रुपया काथे लिकाए रखिया थी? दिमाग़ ते ज़ोर ॾियां? उहे मां लिकाया आहिनि? हा मां हा तो लिकाया आहिनि, हाणे थोरो ज़हन ते ज़ोर ॾे त किथे लिकाया अथई? हा यादि आया। किथे आहिनि? पारे में लिकाए रखिया आहिनि। पारे में? अधी वञ पारे में ॾिस त। ओदा पारे में त कोन आहिनि। पारे में न, जारनि में। दीवारों कजा जारे में ॾिसो। ओदा जारे में भी कोन आहिनि। जारे में न आहिनि त पोइ खारे में हूंदा, खारे में। आदि वञो ॾिसो खारे में, ॾिसो खारे में, जल्दी कर खारे में ॾिसो, चङी तरह ॾिसो जाए। अदा खारे में भी कोन आहिनि। किथे आहिनि अम्मा? खारे में भी पैसा कोन आहिनि। पोइ पक कहीं टीन दॿे में पिया हूंदा। अम्मा मां हूंदा खे छॾ, पक करे ॿुधा त किथे हिन पैसा? वाह डडा, पैसा करे मूंखे मथे में सूर विझी छॾियो अथव। हाणे हलो हितां निकिरो टर, मूंखे आराम बि करणु ॾियो। छितो करे छॾियो अथव, ॼण सॼी ज़िंदगी को पैसो ॾिठो ई न अथव। अदा अॼु छॾ मूंखे त आराम करे, सुभाणे पुछंदासीं। अम्मा खां धुका हणाए नेठा खुली जॻह जी ख़बर पइजी वेंदी त किथे पैसा लिकियल आहिनि। जाई कुझु दुकान वेचारे पठाण जो मूं वटि फ़ैसिलो रखियल आहे, उन में तूं मूंखे ॾिसजांइ त मां कहिड़ो चालाक ऐं होशियारु आहियां, कीअं थो हुन जो फ़ैसिलो कयां। ज़रूर मां ॾिसंदसि। ॿुधायो इहो सुभाणे पठाण कोन ईंदो? छो कोन ईंदो रे? मुंहिंजो तोखे जो पठाण खे न्यापो ॾिजांइ, तो न्यापो कोन ॾिनो छा हुनखे? न्यापो त ॾिनो आहे। छा हुन अचण खां इनकार कयो आहे? न इनकार त कोन कयईं। इनकार न कई त पोइ ईंदो छो कोन? इन करे जो मूं ऐं पठाण पाण में फ़ैसिलो बि करे छॾियो ऐं निबिरी बि वियासीं। अच्छा, हाणे मुंहिंजी जॻह ते तूं भोतार थी वियो आहे ऐं फ़ैसिला बि करणु शुरू कया अथई ऐं निबेरे बि छॾी। ग़लती थी वई भोतार, बसि हिन ग़लती जी माफ़ी ॾियो। तोखे त ख़बर आहे मूं वटि ग़लती जी सज़ा हूंदी आहे, माफ़ी न। ऐं ॿी ॻाल्हि त मां हाणे सिस्टर खे कंहिंजो फ़ैसिलो करे ॾेखारींदुसि। अरे मूंखे काई तकड़ कान्हे, वरी को ॿियो फ़ैसिलो अची वेंदो, वरी उहो मां ॾिसी वठंदसि। हूअं निभागा रोज़ विढ़ंदा आहिनि, रोज़ फ़ैसिला ईंदा आहिनि।
पर जॾहिं खां तूं हिन घर में आई आहे को फ़ैसिलो ई कोन थो अचे। नेठ त ईंदो। सुभाणे ई ॾिसजांइ फ़ैसिलो अची वेंदो। अची वेंदो पुतार, इहा मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। अब्बा हाणे शादीअ जी तारीख़ बि बची वई। मां पाड़े में सॾ बि ॾेई आई आहियां चाचा। सुठो थियो, सुठो थियो, सुठो। छा में सुठो थियो बाबा? घर में चांहि खंड जो हिकिड़ो चमचो बि कोन्हे। जेकॾहिं सॼे पाड़े जूं मायूं आयूं त उन्हनि खे छा खाराईंदासीं पीआरींदासीं? अरे पोइ छोरा ॿुॾी नथो मरे। हाँ हिकिड़ो पुटु अथई, उन लाइ बि ॿ रुपया टारे न रखियई। हीअ माई त ॾिसो झेड़े लाइ त हेॾो वातो थी पटे, पर ॾाज लाइ हिकिड़ो रिलको बि न ठाहे रखियो अथई। हाय हाय वेचारी अम्मा मरिया त हुई, सुई सॻे खां वठी हर शइ मुंहिंजे शादीअ लाइ ठाहे रखी हुई। ऐं बाबा मरूम खे मुंहिंजे ॾाज वठण लाइ 100 रुपया बि ख़र्च करणो कोन पए। ओ अब्बा उहो ॿियो दौर हो, हिन वक़्तु फैशन वधी विया आहिनि। अरे फैशन वधी विया आहिनि त पोइ मां छा कयां? तव्हां घड़ी घड़ी मूंखे छो था ॿुधायो पिया? उहो तॾहिं चयूं था त जॾहिं सोन जे देगड़े मां हिकिड़ो तोलो बि मूंखे कढी ॾींदे न त रहीम जी शादी थी वेंदी। माई सोन जे देगड़े खे विसारे छॾ। जेसीं ताईं रहीम जी शादी नथी थिए न, हिकिड़ो तोलो त छा पर हिकिड़ो मासो बि उन मौक़ो न ॾींदोसां। ओ लीडर वारो ई नथो ॾे, कजे त नखे कजे छा? मुंहिंजा 5 लख, 5 लख, मुंहिंजा 5 लख। बी हदी बी हुते अॾा हली ॾिसूं त सही त मां 5 लख रखिया काथे आहिनि। हदी तूं ऐं मां अम्मा सां गॾु हलंदासीं न, अम्मा खां वरी सभु कुझु विसरी वेंदो। अम्मा पैसा कढी हथ करे न, पोइ हली मथां बीहंदासीं। हा दा इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। छा ॻाल्हि आहे गुलबानो? अॼु एतिरी ख़ुशि पई नज़र अची? सिर्फ मुंहिंजे लाइ न, तुंहिंजे लाइ बि ख़ुशख़बरी आंदी अथमि। ख़ुशी जी ख़बर? पर इहा कहिड़ी? अम्मा ऐं साहब जे विच में मोहबत जो चक्कर ई ख़तम थी वियो। उन्हनि ॿिनि जे विच में नफ़रतूं पैदा थी वियूं। मोहबत ख़तम थी वई, नफ़रत पैदा थी वई। इहो मौजो वरी कीअं थियो? कल्ह साहब असांजे घर ओचितो अची पहुतो। पोइ अम्मा जो बग़ैर मेकअप वारो चेहरो ॾिसी साहब ॾुॾी वियो। गुलबानो हाणे त मूंखे बि ख़ौफ़ थियण लॻो आहे। तूं वरी छा जो ख़ौफ़ थो करीं? मता मूंखे बि शादी वारी राति ड्रिजारण वारा ख़्वाब अचनि। इन करे तूं पहिरियां मुंहुं धोई अच त मां तुंहिंजो चेहरो ॾिसी पक करे छॾियां। किथे ईअं न थिए त शादी वारी राति सोचां निकाह महिल परी हुई ऐं बिस्तर ते ॾाइण सुतल आहे। करीम मज़ाक थो कयां गुलबानो, मज़ाक थो कयां। मां कोई अकरम साहब वांगुरु अमीर न आहियां, मां ग़रीब जो ॿारु आहियां। इनी मेकअप पुठियां जेको चेहरो निकितो मूंखे क़बूल आहे। तकड़ो कमु कर त ईअं गोॾा न कुटिया आहे। जेकॾहिं खॾ तोखे पुराइणी हुई त पोइ खोटराए ई छो? मां चवाई थी धकु न पूरियां थो पूरियां। जल्दी कर। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते हिते रखिया हम बोरीअ में बोरी काढे अलाई छोरी उछले छॾी। ओ पलड़े ओ पली ओ छोरी ने भागी जी मां। ओ गुलू आजो हिते अम्मा दे ख़बर पैसा मिला? इहो माचो हा मां ॿुधा तूं माच कर। मो डाडा मुझे मथो तो फिरे, मुझे सब कुछ विसरी वियो, सब कुछ विसरी। अम्मा थोड़ो ज़हन ते ज़ोर ॾे त 5 लख किथे आहिनि? असां ॾाढो परेशान थिया आहियूं। 5 लख केड़ा 5 लख? कहीं जा 5 लख? 5 लख
अदी हाणे अम्मा खे ॿियो ॾंडो हणणो पवंदो ॿियो ॾंडो हणंदासींसि न त याददाश्त वापसि ईंदसि हिकिड़ो ॾंडो लॻुसि त याददाश्त वियसि न हाणे ॿियो लॻंदो त पोइ याददाश्त अम्मा जी वापसि ईंदी पोइ हणो था अम्मा खे ॾंडो ॿियो मां त ईअं थो चवां तूं छा थी चई हणूंसि था ईअं था कयूं हींअर जो हींअर वञ कुझु बि कर 2 विड़हाए 3 विड़हाए 4 विड़हाए 5 विड़हाए पर सुभाणे के सिज में मूं वटि फ़ैसिलो अचणु घुरिजे जे न आयो त वीचारा कन खोले ॿुध ऊंधो टंगियल हूंदो बेफ़िक्र रहो बोतार सुभाणे फ़ैसिलो ईंदो हर हाल में ईंदो तव्हां वटि फ़ैसिलो ईंदो सिस्टर फ़ैसिलो ॾिसणु चाहे थी त मूं वटि वरी फ़ैसिलो नथो अचे इहो हाणे मुंहिंजो कमु आहे बेफ़िक्र रहो बोतार मां अहिड़ो वञी थो कमु कयां तव्हां वटि रोज़ फ़ैसिला ईंदा सदको वञाए वीचारा पोइ त 1000 जो नोट इनाम ॾींदोसीं पैसे ख़ुदा जी हिन मां त अड़िजियुसि ॾिन मां त जान छॾाईंदुमि हिन मां कीअं छॾायां इहो कहिड़ो तरीक़ो आहे जेॾी महिल तूं कॾहिं सीधो वाट वटाए थो नी गुलू मूंखे तोखां ख़ौफ़ थींदो आहे तूं ॾाढो ॾिंगो माण्हू आहे भउ थींदो आहे मतां किथे धकु हणी मूंखे मारे विझे इहे अरे बाबा इहे मूंखां चङा भला नाराईंदासीं पर तूं ई ॿुधो यार तंहिंजे करे तोते थोरो दाबो ख़र्चु कंदो आहे ओ अदा इहो त तुंहिंजो अञा घटि दाबो आहे तुंहिंजो दाबो ॾिसी मुंहिंजो त साहु सुकी वेंदो आहे जेकॾहिं मुंहिंजो दाबो पुछणो अथई न त वञी पहलवान खां पुछ बुका न कंदो अथई हा भा पहलवान तोखे थो ॾिसे त हुनजो साहु ई सुकी थो वञे हिकिड़ो दफ़ो तुंहिंजी ॻाल्हि करे रोई ॾिनई मता न चई ॿियो छा पियो चए ओ भा चए पियो त मां गुलूअ सां कीअं मुंहुं ॾियां मां चयोमांसि फिटी अथई फिटी तूं मुंहिंजे यार गुलण सां काथे थो मुंहुं ॾेई सघे मूं चयोमांसि त गुलूअ खां चङा भला लहराईंदा आहिनि तूं त अञा ग़रीब जो ॿारु आहे पहलवान खे चयमि त गुलूअ खे मां सुञाणा हो वॾो ॾिंगो मुड़ुसु आहे माण्हू हुनखे ॾिसी दग मटाए वेंदा आहिनि तूं ग़रीब जो ॿारु गुलूअ जे अॻियां थिए सहे जी खल हणी गुलू रिलीअ जे तह खां विञाए छॾींदी मुंहिंजा 5 लख पेरनि ते हथ रखी माफ़ी घुरी मूंखे ॾेई हो यार गुलू रहीम जी शादी आहे जेकॾहिं तूं मूंसां 50,000 खन जी मदद करे न विहांव जे 3-4 ॾींहं ते अॻियां पोयां पैसा सभु गॾु ॾींदोसांइ यार तुंहिंजी वाह जी मदद कया पर असुल में 5 लख रुपया असांखे जेके मिलिया हा न उहे लिकाए रखिया अम्मा बणिजी वई आहे वेसर जी मरीज़ हाणे ख़बर नथी पए त 5 लख लिकाए किथे रखिया अथसि अब्बा ख़ुदा कंदो त इहे पैसा मिली वेंदा सुभाणे मां ईंदुसि अमड़ खां अचे पुछा कंदुसि ठीकु आहे पोइ तूं सुभाणे अचिजांइ कोशिशि कयूं था जेकॾहिं पैसा मिली विया न पोइ तुंहिंजो बि गहो चढ़ी वेंदो मुंहिंजो बि भलो थी वेंदो पर हिन वक़्तु घणा पैसा पिया अथई खीसे में 2,000 1000 रख तूं ख़र्च पाणीअ लाइ 1000 मां थो रखां पियो ऐं ॿी ॻाल्हि गुलू तुंहिंजो ॻोठ जे मथां दाबो रखियल आहे इहो दाबो बरक़रार रखियो अचु कंहिं सां बि घटि न कर हिन वक़्तु मां जंहिंसां बि मिलंदो आहियां न तुंहिंजी ॻाल्हि कंदो आहियां त चवंदा आहिनि बाबा भॼ परे गुलूअ सां केरु फिटाए गुलू हणी धाणा कढी थो विझे माण्हुनि जा मत न मजी यार बाबा माण्हू मूंखे अख में अथई अख में इहे धाणा कढी छॾिया माण्हुनि खे हल रे हल गुलू अचब तुंहिंजी लही भलवान इन जो मतिलबु आहे त पठाण कूड़ हणी बोतार खां सामान वठी वियो आहे हा अञा मुंहिंजा पूरा 50,000 रहिया पिया अथसि मूंखे त इहा ख़बर पई त जेकॾहिं पहलवान 50,000 घुरंदो त हाणे पहलवान खे मां जूता हणंदुसि पठाण मुंहिंजे लाइ ईअं पियो चए पठाण कॾहिं खां अहिड़ो ठाहूको थियो आहे बाबा जॾहिं खां वठी तो पठाण खे ढर ॾिनी आहे त हुनजो वॾो मग़ज़ ख़राब थी वियो आहे वीचारा जे इहा ॻाल्हि आहे न त पोइ पठाण खे सुभाणे तूं अधंबो ॾिसंदे पहलवान सुभाणे पठाण खे पातर हणी ऐं भोतार वटि वठी अच भोतार चयो आहे जेकॾहिं पहलवान मुड़ुसु माण्हू आहे न त सुभाणे पठाण मूं वटि पहुचे भोतार त फुल इजाज़त ॾिनी आहे न बाबा भोतार फुल इजाज़त ॾिनी आहे पठाण खे टंगो टाली करे अची भोतार जे अॻियां उछलींदुसि वीचारा ॾिसजांइ इहो त वधीक भलो थियो पठाण अचे त 20,000 ॾंड बि वठंदोसांसि ऐं जेके मूंखे मोचड़ा आया न उहे पलाद बि कंदोसांसि उस्ताद गुलू अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम ए दांत छो हिते आयो आहे अम्मा मज़दूर आहे मज़दूर तो चयो हो न त मज़दूर घुराइजांइ कमु कराईंदसि मज़दूर आहे मूं घुरायो आहे हा अम्मा हिन खां घर जो कहिड़ो कमु कराईंदी आहियां
अम्मा इनखे कोडर खणी दे त हितां खॾ खोटे मां को हिते खॾ खोटण थो रही आयो आहियां वाह ॾागा बाक़ी तूं बुसरियूं खाइण जे लाइ आयो आहे हा हाल काथे लाइ आयो आहे धक्कु न हणजांइ धक्कु खोटियां तो खॾ कोडर काथे आहे अबे हे वतु कोडर खेरा खेरा दिल में न कर कम कर मता इते ना है खॾ कोटड़ी और बाहर कोटड़ी आ थी वॻियूं काथे खोटणी आहे हलो अॻ में थी हलो हलो धक्कु न हणजांइ अको ना खणी जाए हा ॿुधाए हिते 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 ॾिस माई सही आहे हाँ सही आ सही पोइ मां वञा तूं जो भीटे त खॾो हे पिणे अचे पूरींदो पूर खॾो तकड़ो कम कर त ईअं गोॾा न कुटिया जेकॾहिं खॾ तोखे पूराइणी हुई त पोइ खोटराए ई छो मां चवाई थी धक्कु न पूरियां तो पूरियां जल्दी कर हाणे ॾिस पूरजी वियो हा सही हाणे मां वञा तूं जो वेंदे त ॾाढा ई खोटींदो छा धक्कु न हण धक्कु खोटियां तो जज़ा पवई माई ॾिस हाणे सही आहे हा पूर कढो ॾिस हाणे पूरजी वियो तूं मज़दूरीअ ते आहीं खॾे खोटण लाइ या खॾे पूरण जे लाइ खॾो खोटण जे लाइ पोइ पूरी छो अथई कोट कढ तूं मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त हे खॾो खोटणो आहे या पूरणो आहे खॾो पूरणो आहे वरी खोटणो आहे खोटणो आहे वरी पूरणो आहे पूरणो आहे वरी खोटणो आहे जेकॾहिं खोटियल आहे पोइ त बसि न जे खोटियल आहे त उनखे पूरणो बि आहे पोइ पूरे मां हलियो वञा पूरे वरी खोटणो आहे खोटरे वरी पूरणो आहे पूरे वरी खोटणो आहे तोखे पंहिंजो ॾींहुं खरो करो ओ गुलो हिन जी ॿोली तूं सम्झाए मां नथो सम्झां इहो ॿुधाए त खॾो खोटणो आहे या पूरणो आहे अरे पर हीअ त चए थी खॾो खोटरे वरी पूरणो आहे पूरे खोटणो आहे खोटरे पूरणो आहे छा ॾींहुं राति मां इहो ई कमु कंदुसि भाऊ जेकॾहिं अम्मा जी मूंखे ॿोली सम्झ में अचे हा पोइ तोखे छो घुराया मां पाण मज़दूर न बि आहियां वाह या ॼाड़ी न हणो त ॾंद न भञाए कोट कोट खॾो जल्दी कर खोटरियां तो खोटरियां उञ लॻी आहे साह थो वञे पाणी आहे ॿ ढुक पी अचां भाॼी वञी खॾ में पए वरी ॿियो ईंदो धक त कोन लॻी न अम्मा घणो धक लॻी हुई अम्मा खे वठी आहे छोरी तूं मूंखे उदास ॾिसी ॾाढी ख़ुशि पई थी हाँ मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जे साहब न आयो न रुगो हुन में मुंहिंजो न पर तुंहिंजो बि नुक़सानु थींदो तूं पैसनि सां रांदि करी हा घर आयल भाग खे भॼाई पई हाँ हाणे तुंहिंजी ज़िंदगी मूंखां वध बदतर थींदी अम्मा हीअ तुंहिंजी उमिरि इश्क करण जी न आहे हाँ सच्चू इश्क बुढ़ड़ा न होवे चाहे चिटड़ी होवे ॾाढी अकुल कर अम्मा अकुल कर छो पई असां मथां माण्हू खिलाई छो अम्मा घर आबाद करण शादी करण ॾोह त नाहे न जॾहिं शरीयत असांखे इजाज़त ॾिए थी त पोइ माण्हू छो खिलंदा हाँ अम्मा हिन वक़्त तो ते फर्ज़ आहे असांजी शादी कराए मुंहिंजी शादी कराए अदा शमू जी शादी कराए ही मां जेको कुझु कयां पई उहो तो लाइ ऐं शमूअ लाइ कयां पई हाँ तव्हां ॿिन्ही खे जेकॾहिं करोड़पति पीउ मिली वञे त इहो तव्हांजे लाइ भलो आहे न
या तोखे भींगियो मुड़स मिली वने जेको सिवाय ॾुखनि जे तोखे कुझु न ॾिए। अम्मा दुख ऐं ख़ुशियूं मिल्कियत नाहिन हूंदियूं, जेको नसीब में हूंदो आहे उहो ई मिलंदो आहे। तूं मुंहिंजी शादी करीम सां कराए, पोइ तूं ॼाण या साहब ॼाणे तूं हुन सां शादी करीं या न करीं, मां तोखे कुझु कोन चवंदसि। हिकु त हुननि खे शादीअ जी तारीख़ न ॾिया, जे शादीअ जी तारीख़ ॾिनी आहे अथई त वञी को हथ पैर हण, न त ॻोठ जा माण्हू छा कयां मां त चवां थी ये नक जा वार न पटे, इन निचकणे सां पिणे जे टिकण जा वार पटे त हुन जे टिकण में बाहि ॿरे। ओ मलूका अबे जे पेरनि हेठां बाहि छा, पर हिकिड़े मथे जे मथां दोज़ख जी बाहि रखंदोमांसि न। पर जेतिरे ताईं असां शादादी ऐं रहीम जो निकाह न कराईंदासीं अबो देगड़ जो ॾसु न ॾींदो। वॾो गागीर आहे। शेरल सॼी ज़िंदगी सुञाई ऐं गुरबत में गुज़ारी आहे, जॾहिं हाणे अमीर थियण जा ख़्वाब ॾिठा आहिनि न त हिकिड़ो ॾींहुं बि इंतज़ारु कोन थो थिए। ओ इहा ई हालत मूंसां आहे मलूका, तॾहिं थो चवां त रहीम ऐं शहज़ादी जी शादी हिकर थी वञे, पोइ असां वटि गाॾियूं बंगला नौकर चाकर हर शइ हूंदी। सभु कुझु खेरनि सां थी वेंदो। मूंखे इहो त ॿुधाए छोकिरीअ जे ॾाज लाइ छा थो वठी, बाक़ी वञी थोरा ॾींहं बचान शादीअ में। मलूका हड़ में रुपयो ई न आहे। छा पंहिंजे मथां माण्हू खिलाईंदे छा? ओ मलूका हिकिड़े ॾींहुं माण्हू खिलंदा, ॿिए ॾींहं ते असां अमीर थी वेंदासीं। वरी उहे ई माण्हू जेके खिलू पिया कनि न, उहे माण्हू असांजे पेरनि हेठां किरंदा। छो त सॼी इज़त पैसे जी आहे, माण्हू जी त का इज़त ई कोन्हे। हिन टाइम असांजी इज़त माण्हुनि जे साम्हूं रिछ भोले बांदर जहिड़ी आहे। जॾहिं मिल्कियत जे ढेर ते असां वेठासीं न, पोइ हिन ॻोठ में असां खां वधीक त को सुठो माण्हू ई न हूंदो। तूं माण्हुनि जे खिलण जो न सोचे, तूं इहो सोच त ख़ैर सां शहज़ादी जी शादी थी वञे। ठीकु आहे मूं बसि कई, बाक़ी ॻोठ वारा माण्हू तो ते खिलूं कनि न त उन्हनि सां मूं बि पाण ॾिजांइ। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पारे ते